सखर में अवांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी। सिंध भर के एम्प्लॉइज़ ऐं पेंशनर्स के हक़नि लाइ सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाज। मुज़ाहिरे में हाजी गुलाम हैदर भगत, अब्दुल्ला मोहम्मद जुमन चना, मुनीर अहमद अबड़ो, दीदार हुसैन समेत ॿियनि माण्हुनि शिरकत कई ऐं हुकूमत सिंध खां फौरी मुतालबो कयो। मुज़ाहिरीन के मुताबिक़ सिंध में एम्प्लॉइज़ ऐं पेंशनर्स शदीद मुआशी दबाव जो शिकार आहिनि, जॾहिं त महांगाई में बेपनाह इज़ाफ़े जे बावजूद सरकारी मुलाजिम ऐं पेंशनर्स के उन बुनियादी हक़नि खां महरूम रखियो पियो वञे। मुज़ाहिरीन हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड खणी बीठा हुआ, जिन ते मुतालबा दर्ज हुआ। दर्ज मुतालबनि में सिहत कार्ड जी सहूलियत फौरी तौर ते बहाल कई वञे, सरकारी मुलाज़िमनि ऐं पेंशनर्स के मुकमल सिक्योरिटी ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। 2022 ऐं उन जे बाद जी बकाया जात ऐं रिटायरमेंट बेनिफिट्स जल्द खां जल्द अदा कया वञनि। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खां पुरज़ोर मुतालबो कयो ऐं मुज़ाहिरीन दौरान चयो वियो त अगर जायज़ मुतालबा तस्लीम न किया विया त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो।